टंडोलहयार में मल्हा बिरादरी जो बासरनि पारां ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ टंडोलहयार प्रेस क्लब आनू एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अलाह ॾिनो मल्हा अलाह बख़्श मल्हा हसन मल्हा इमाम बख़्श वो पांगे ॿियनि सहाफ़िन आॾो दाहींदे जो त असांजी बिरादरी जे मुअज़्ज़िज़ शबीर मल्हा 13 एकड़ ज़रई ज़मीन सर ख़रीद वरिती आहे, जंहिं ते कलोई बिरादरी जे कब्ज़ा माफ़िया हथियाबंद विहारे कब्ज़ो कयो आहे। असां हद जी पुलिस खे दाहियो आहे पर असांजे ॿुधण वारो केरु बि नाहे। हुन चयो त बासरनि पारां शबीर मल्हा जे घर जी भञ करे घर में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो आहे, जॾहिं त हथियाबंद ज़मीन जो घेरो करे वेठल आहिनि जेके असांखे धमकियूं ॾेई हिरासा करे रहिया आहिनि। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडोलहयार खां घुर कई त बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे पंहिंजी ज़मीन वापसि ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।